हलाणी में ख़बर ॾींदा हलो त हलाणी में बहराम सोलंकी जे रहवासी मर्द ऐं औरतुनि जो बाअसर जिना इंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हलाणी भरिसां ॻोठ बहराम सोलंकी जे रहवासी टांवरी ज़ात जे मर्दनि ऐं औरतुनि बाअसर जिना इंसाफ़िन ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मोहम्मद उर्स टांवरी, बिलावल औरतुनि मिसमात अज़ीमा, मिसमात हुरमत, मारवी ख़ातून ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजी ज़मीन ते ख़ुदा बख़्श सोलंकी सां मामूली ॻाल्हि तां मुंहुं मारी थियण सबबि हिन असां मथां कूड़ो केस दाख़िल कराए मुंहिंजे पुट खे पुलिस खां गिरफ़्तार करायो। हिन चयो त मां पुट खान मोहम्मद टांवरी खे ज़मानत ते आज़ाद कराए घर पहुतुसि त बाअसर ख़ुदा बख़्श सोलंकी पुट ज़ुल्फ़कार अल्लाह रखियो हथियार बंदि थी मुंहिंजे घर में ज़बरदस्ती दाख़िल थी हमलो करे मुंहिंजे पुट खान मोहम्मद खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जेको नवाबशाह अस्पताल में दाख़िल आहे। इन वाक़िए जो केस हद जे हलाणी थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। हिन चयो त बाअसर असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन एसएसपी नौशरो फिरोज़, डीएसपी मेहरापुर ऐं एसएचओ हलाणी खां मुतालबो कयो त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।